खानपुर मां वाक़िया आगाकियूं खानगढ़ जे महर सरदारनि में वेचा ख़त्म करण लाइ महर बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरी जे माण्हुनि पारां एहतजाज कयो वियो आहे। महर बिरादरी ऐं हिंदू बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि खानगढ़ जे गौहर पैलेस ऐं महर हाउस ॾांहुं वेंदड़ रस्ते ते एहतजाजी कैंप क़ाइमु करे वरिती आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त जेसीं ताईं महर सरदार पाण में सुलह नथा कनि तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो। अहम ख़बर आहे खानपुर महर मां वाक़िअ ॾियनि पिया। खानगढ़ जे महर सरदारनि में वेचा ख़त्म करण लाइ महर बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि पारां एहतजाज कयो वियो आहे। महर बिरादरी ऐं हिंदू बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि खानगढ़ जे गौहर पैलेस ऐं महर हाउस ॾांहुं वेंदड़ रस्ते ते एहतजाजी कैंप क़ाइमु करे वरिती आहे।